नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबर सिलसिलो जारी है। वहाँ खैरपुर खबर जनाओ। खैरपुर में सेठारजा बरसा गोठ नांगो दफ्तरी में जवाबदार न्याज अहमद राजपर, मोहम्मद रमदान राजपर, रफीक राजपर, शाहिद राजपर, शाहनवाज राजपर ऐं ॿियनि ज़मीनी तकरार तां गुलाम कासिम राजपर जे घर ते का करे हमलो कयो, जंहिंमें गोलियूं ऐं लिठियूं लॻण सबबि हिकु औरत समेत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे सिविल अस्पताल खैरपुर में दाख़िल कयो वियो आहे। वाक़े जो केस आख़िरी इतला ताईं सेठारजा पुलिस दाख़िल न कयो आहे। जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ प्रेस क्लब खैरपुर 12 एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरनि जी अॻवानी आयात हुसैन राजपर ऐं ॿिया करे रहिया हुआ। हिननि चयो त जवाबदार ज़मीन ऐं घटी जे तकरार तां बेगुनाह असांजे घरनि ते हमलो करे ज़ख़्मी कयो आहे। पुलिस जवाबदारनि सां बिट बढ़ण लाइ बाअसर बिरादरी जा माण्हू जवाबदारनि सां मिलियल आहिनि। आला अदालतूं ऐं खैरपुर इंतिज़ामिया जांच कराए असांखे इंसाफ़ ॾियारे। ॿी सूरत में SSP खैरपुर अॻियां मरण घड़ी ताईं बुख हड़ताल कंदासीं, जंहिंजो ज़िम्मेवार खैरपुर इंतिज़ामिया हूंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।